इंटरनेट जो इस्तेमालु अॼोके दौर में आम थी चुको आहे ऐं घणो करे माण्हू रोज़ केतिरा ई कलाक ऑनलाइन सरगर्मियुनि में गुज़ारींदा आहिनि। पर असांखे पंहिंजी शख़्सियत खे महफ़ूज़ रखण लाइ इंटरनेट जो इस्तेमालु मुहतात अंदाज़ में करणु घुरिजे, छो त इंटरनेट जे वधीक इस्तेमाल सां असांजी शख़्सियत ते मुख़्तलिफ़ असर पवंदा आहिनि। तहक़ीक़ुनि में इहे ॻाल्हियूं साम्हूं अची चुकियूं आहिनि त जीअं जीअं इंटरनेट जो इस्तेमालु वधी रहियो आहे, तीअं तीअं रवैयनि जी ख़राबी जी सूरत हाल तेज़ थी वई आहे। मुतालियनि में ॾिठो वियो आहे त जिन खे इंटरनेट जे इस्तेमाल जी सभ खां वधीक आदत हुई, उहे पंहिंजा रिश्ता बि क़ुर्बान करे रहिया हुआ। इन जे नतीजे में ज़िंदगी जूं ख़राबियूं ऐं परेशानियूं जनम वठी रहियूं हुयूं। ऑनलाइन सरगर्मियूं जेकॾहिं ज़रूरी हुजनि त ठीकु आहे, न त इहे वक़्त जे ज़ियान खां सवाइ ॿियो कुझु बि न आहिनि। घणो वक़्तु इंटरनेट ते गुज़ारण जे नतीजे में जिस्मानी सिहत ते बि असर पवनि था, जिन में अखियुनि जी तकलीफ़, जिस्म जो सूर जनम वठी सघनि था। अव्हां पंहिंजे घर भातियुनि ऐं ॿियनि माइटनि खे वक़्तु नाहियो ॾेई सघंदा। इंटरनेट ते ज़रूरी नाहे त अव्हां खे दुरुस्त ॼाण ई मिले। अव्हां कंहिं बि ॼाण ते यकीन करण जो फ़ैसिलो नथा करे सघो। इन लाइ इंटरनेट जे वधीक इस्तेमाल खां बचण जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। ख़्यालु रहे त इंटरनेट न रुगो कंप्यूटरनि पर मोबाइल फ़ोन्स में बि मौजूदु हूंदी आहे। कंप्यूटर या मोबाइल ॿिन्ही ते घणो वक़्तु ऑनलाइन सरगर्मियूं अव्हां लाइ साॻिया ई मसइला पैदा करे सघनि थियूं।